राजा छरी तू रोई छो थी? बंगला, गाड़ियों, सामूंडी घोड़ा, फार्म हाउस, सब कुछ तो यार आम तुम जो आया और इनन बंगलन ऐं इनन कारन की कुजा कंदस और सदाई जुगिन ऐं भुगिन में रही आया पटन ते बुखा ऐं दुख ॾिसी वॾी थी आया तुझा उम्र वारा ही ऐश मुखे की नथा वणन चल हे तू छा पई चवे खैर राजा तो के जैं शय जी तलब हुजे मुखे चई छजे आ तो के झट में घुराईंदस मुखे की न घुर्जे बस रुगो इन कमरे जी भित मां हिक दरी ठाराए ॾे जेमां मां रोज शाम जो समुंड खे ॾिसां भला को समुंड पाण खां परे आहे छा राजा तू जॾहिं चवंदी न तां तो के गाड़ी में विहारे समुंड ते वठी हलंदुसि तू जे चवंदी ते कंदुसि बस रुगो तू या मायूसी खत्म कर खे खुश थी ये सब कुछ तुझो ही है सब कुछ चलो हाँ हालात थोड़ा कम है ए अलाना खुश था हैं भाऊ खुश हैं आया खुश ताई न हाँ ठीक है ताई खुश आयो हाँ होता असी अवी नहीं पे आचू सोचो छी अति रही माई राजा धीअ जो हाल वाल वठी चो आई अहां जा घर भी दिसी अचो ए अलाना कैसा है खैर है पर हाजी साहब पंहिंजे फार्म ते ॿियनि खे अचण जे लाइ मना करे छॾियो आहे उन करे आउं खे घर नथो वठी हली सघां हमेशा आई नाराज़ न थिजो बस हाजी साहब जा पंहिंजा कानून आहिनि वॾा माण्हू आहिनि ए पर अलाना असीं त धारिया पीना आहियूं पंहिंजो रत आहियूं ऐं हिकु ॿिए वटि न ईंदासीं त ॿियो कंहिं वटि ईंदासीं पर वॾनि माण्हुनि खे केरु सम्झाए असीं त हुननि जा मुलाज़िम आहियूं जेको चवंदा न असांखे ईअं करिणो पवंदो ए अलाना बसि ऐं ख़ुशि हुजो असां हितां ई हलिया था वञूं अलाना रही माई राजा धीअ खे मुंहिंजा सलाम ॾिजे ऐं जॾहिं अव्हां जी दिलि चवे त असांजे घर हलिया अचिजो हा बसि अलाना हाणे मोकिलाणी कने ऐं असीं हलूं पिया हल हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो सिन टीवी HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।